नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। नओं देरो रिपोर्ट राहिल अब्बास कलोड़ो। मुल्क में वधंदड़ कोरोना जी वबा ते कंट्रोल करण लाइ हुकूमत तरफ़ां ऐलानियल लॉकडाउन जी सूरत जो जाइज़ो वठण ऐं SOPs ते अमल कराइण लाइ SC रतोदेरो अब्दुल वाहिद चन्नू ऐं DC ऐं DSP नओं देरो सैयद शाहजहान शाह SHO शाहिद सादिक मेमन सिटी इंचार्ज खलील अहमद लगारी नओं देरो शहर जी मुख़्तलिफ़ मार्केटुनि जो पेरे पंधु दौरो करे मंडली ॾियण वारनि ऐं अवाम खे हिदायतूं ॾींदे चयो त हिन बीमारी सबबि केतिरियूं ई जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। हिन वायरस खे मज़ाक़ न सम्झो, हीउ हिकु ख़तरनाक विबा आहे जंहिंखां पाण खे बि बचायो ऐं पंहिंजे ख़ानदान खे बि महफ़ूज़ रखो ऐं SOPs ते अमल कयो। समाजी फ़ासिलो रखो, मास्क ज़रूरु पायो ऐं गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरो। लॉकडाउन जी हिदायतुनि ते अमल कयो ऐं पुलिस सां ताउन कयो।